नाज़न कोटली ऐं भर पासे वारे इलाक़नि में मुसलसल बरसात पवण करे रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। इन हवाले सां असां सां विचो लिंक ते मौजूद आहे धट टीवी न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ मुगल। जी एजाज़। नाज़रीन, चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो समूरी सिंध में जारी आहे। अवां खे ॿुधाईंदा त कोटली ऐं भर पासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िर राति देर सां जेको बरसात जो सिलसिलो उहो पिणु जारी रहियो ऐं राति देर सां बरसात जे सिलसिले सबबि कोटली जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जंहिंमें मेन ईदगाह रोड थी वियो, उन खां अलावा बारिशा चौक थी वियो, अलमदीना चौक थी वियो, या उन खां अलावा मेन लियाकत रोड थी वियो, प्रेस क्लब रोड थी वियो। अहिड़ी तरह कोटली साइड जा इलाइक़ा आहिनि जंहिंमें पोपट रोड थी वियो, बारिशा चौक थी वियो, या उन खां अलावा अब्बबर स्टॉप, उहे जेके समूरा इलाइक़नि जा रोड रस्ता आहिनि उते पिणु पाणी हेठि अची वियो आहे। जॾहिं त हिकु खां ॿ खां 3 फुट जेको पाणी आहे उहो पिणु रोड ते बीहजी वियो आहे, जंहिं करे शहरी जेके आहिनि सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अवां खे ॿुधाईंदा आहियूं त मुसलसल बरसाति खां पोइ जेको पाणी बीहजी वियो आहे, जंहिं करे जेके कोटली जा मरकज़ी जेके कारोबारी इलाइक़ा आहिनि उते पाणी हुजण करे, रोड रस्ता बंदि हुजण करे उते कारोबार जेको आहे पिणु बंदि रखियो वियो आहे। ॿिए पासे इंतिज़ामिया पारां पिणु पाणी जी निकाली जे लाइ जेके बंदोबस्त कया पिया वञनि, एडमिनिस्ट्रेटर कोटली म्यूनिसिपल कमेटी पंहिंजो कामान करोड़ो पारां पिणु जेका बंदोबस्त कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको पाणी जी निकाली जो सिलसिलो उहो पिणु जारी आहे। गॾोगॾु अवां खे इहो ॿुधाईंदा आहियूं त पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि म्यूनिसिपल कमेटी कोटली खे वक़्त सर समूरियूं मराहतूं न ॾियण करे जेको कोटली जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते रोड रस्ता आहिनि उते पिणु पाणी बीहजी वियो आहे, जिते शहरीनि पारां पिणु कावड़ गुज़ार कयो आहे। गॾोगॾु अवां खे इहो ॿुधाईंदा आहियूं हिन वक़्तु कोटली जी मजमूई सूरत हाल उहा आहे त कोटली जा जेके मुख़्तलिफ़ के कारोबारी इलाइक़ा रोड रस्ता आहिनि उहे पिणु बंदि आहिनि, कारोबार पिणु बंदि रखियो वियो आहे। शहरी जेके आहिनि तमामु घणी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 1 खां 2 फुट पाणी हुजण करे माण्हुनि जी गाॾियूं जेके आहिनि उहे पिणु बीहजी वञनि थियूं, सुज़ुकियूं ख़राब थी वञनि थियूं, मोटरसाइकिल सवार जेके आहिनि उहे पिणु जेके आहिनि मोटरसाइकिल सवार पाणी हुजण करे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सो हिन वक़्तु कोटली जेकी समूरी सूरत हाल उहा आहे त कोटली जा जेके मुख्य कारोबारी इलाइक़नि समेत जेके मेन रोड रस्ता आहिनि उहे पिणु उते पाणी बीठल आहे, जंहिं करे शहरी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरीनि पारां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते इंतिज़ामिया खे नोटिस वठणु घुरिजे ऐं जेको पाणी जो जेको निकाली वारो अमल आहे उनखे वधि मां वधि तेज़ कयो त जीअं शहरी इन आज़ाब खां बची सघनि। जी।